प्रसन्न जेहि भांति भवानी कीन प्रसन्न जेहि भांति भवानी जेहि वेद शंकर कहा बखानी सो सब हेतु कहब मैं गाई सो सब हेतु कहब मैं गाई कथा प्रबंध विचित्र बनाई कथा प्रबंध विचित्र बनाई कीन प्रसन्न जेहि भांति भवानी जेहि वेद शंकर कहा बखानी जेहि वेद शंकर कहा बखानी बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, कीन प्रसन्न जेहि भांति भवानी जय विद शंकर कहा बखानी सो सब हेतु कहब में गाई कथा प्रबंध विचित्र बनाई। ता सभिनी जो स्वागत आ उन राम कथा में जेका भगवान शिव पार्वती के बुधाई। तुलसीदास उन के सुंदर तरीके से लिखियो। पार्वती प्रश्न पुछो हो, उन प्रश्न जो उत्तर में भगवान शिव ये कथा बुधाई। कीन प्रसन्न जेहि भांति भवानी, केड़ो प्रश्न पुछई, कॾहिं पुछई ऐं छो पुछई, वो सब हिन में आहे। ते भूमिका हली रही आ शिव जी कथा जी भी ऐं राम कथा जी भी भूमिका। तुलसीदास वर्णन तो करे, सो सब हेतु कहब में गाई, मां गाए करे ताके बुधाईंदम। तुलसीदास तो चए, गोस्वामी तुलसीदास कथा में गायण जो सिस्टम तुलसीदास शुरू कयो। गाए करे कथा करण, साज रखण, संगीत खे आणण, कविता खे आणण, ताकि लोक रंजन भी थे, मधुरता भी अचे, ऐं केवल रंजन न, ज्ञान भी मिले, संगीत जो ज्ञान। ॿुधण सां भी संगीत जो ज्ञान मिलंदो आहे।
त तुलसीदास चए थो सो सब हेतु कहब में गाई, गाए करे कथा प्रबंध विचित्र बनाई। चए तो ये कथा मां प्रबंधित कई आ, सिस्टम सां हीअ ठाही आ। विचित्रता तव्हांखे नज़र ईंदी हिन कथा में। विचित्रता इहा आई कि पशु ॻाल्हाइनि पिया था, जामवंत, भालू, हनुमान, सभु वानर ऐं पक्षी बि ॻाल्हाइनि पिया था, जटायु जहिड़ा, गरुड़ जहिड़ा। त तव्हांखे विचित्रता लॻंदी। जंहिं यह कथा सुनी नहीं हुई, जन आचरज करे सुन सोई। हिन रामचरितमानस में अहिड़ियूं कथाऊं ईंदियूं जेके तव्हां पहिरीं न ॿुधियूं हूंदियूं। रामचरितमानस जंहिं न ॿुधो आहे, जंहिं न पढ़ियो आहे, उनखे कुझु अहिड़ियूं कथाऊं मिलंदियूं जेके ॿियनि हंधि मिलण मुश्किल आहिनि। जीअं सतीअ जी कथा, सती मोह, सती भ्रम, या ॿियनि हंधि मिलण किथे हूंदी बि त लिकल आहे। ऐं गरुड़ जी कथा, काकभुसुंडीअ जी कथा, याज्ञवल्क ऐं भरद्वाज जो संवाद, इहो तुलसीदास खणी आयो। ऐं कीअं खणी आयो? धुका त हणी नथो सघे ही महापुरुष, जंहिंजी हिकु हिकु ॻाल्हि सोचे समझी लिखी वई आहे। जॾहिं तुलसीदास खे उन जी ज़ाल तानो हयो, ओॾी महिल ई उन घर छॾियईं। पोइ घर छॾे करे इहे काशीअ में वियो, गुरू कयईं, गुरू नरहरि दास। पोइ काशीअ में वैरागी थी करे रामचरित न संस्कृत में रामायण लिखण लॻो, संस्कृत में। पर जीअं ई लिखे, पोइ राति जो रखी छॾे, सुबुह जो उहे या त गुम थी वञनि या पना हेॾां होॾां थी वञनि। 7 ॾींहं ईअं थियो। 8 ॾींहं भगवान शिव हुनखे सपने में दर्शन ॾिनो कि तूं हिंदी भाषा में रामायण लिख, ऐं उहो बि दोहनि में, चौपाइयुनि में, जीअं आम माण्हू हलंदे चलंदे ॻाए, गंवार बि ॻाए सघे। पोइ तुलसीदास चयईं, जीअं तव्हांजी आज्ञा। पर भगवान शिव चयईंसि, अयोध्या में वञी करे लिख, वधीक उते सही रहंदई। जंहिंजी कथा आहे उन जी भूमीअ ते वञी, सरयू नदीअ जे किनारे ते वञी लिख। त तुलसीदास हलियो, रस्ते ते चित्रकूट पियो, न रस्ते ते प्रयागराज, तीर्थराज प्रयाग पियो, त उते रुकी पियो तुलसीदास। उते रुकियो त ही बि को महात्मा रहियो हूंदो तुलसीदास। हिनखे उते भरद्वाज ऐं याज्ञवल्क ऋषिअ जो दर्शन थी वियो तुलसीदास खे। तॾहिं हिनखे ख़बर पई कि ही ॿई त राम कथा जा वक्ता श्रोता आहिनि, ॿियनि हंधि किथे लिखियल ई कान्हे। हिनखे उते ख़बर पई कि भरद्वाज प्रश्न पुछा हुआ याज्ञवल्क खां, ऐं याज्ञवल्क उत्तर ॾिनो हो। वरी तुलसीदास हिमालय जे तरफ़ वियो हो। प्रत्यक्ष रूप सां दर्शन थियो। हा, उन्हनि जो प्रत्यक्ष दर्शन थियो तुलसीदास खे। पोइ हिमालय खां बि परे जिते मेरू पर्वत आहे, जिते चवंदा आहिनि मान सरोवर आहे, उते वियो तुलसीदास। उते हुन मान सरोवर जो दर्शन कयो। पाण न कयो आहे, हुन कयो। वरी उन खां वक़्तु हुनखे काकभुसुंडीअ जो दर्शन थियो।
रामचरितमानस ठहण खां पहिरीं जी भूमिका मां ॿुधायां थो। काक भुसुंडीअ खे ॾिठई पक्षियुनि जी सभा में वेठो आहे, त इहा बि ख़बर पई कि काक भुसुंडीअ जो बि छा आहे जन्म इतिहास। पोइ आयो अयोध्या में, ऐं हुन खां पहिरीं चित्रकूट में हुनखे हनुमान जो दर्शन, इहे सभु घटनाऊं थियूं। त अयोध्या में ई हुन सरयू नदीअ जे किनारे ते घाट ते वेही करे रामायण लिखण शुरू कयो हो। 2 साल ऐं कुझु महीना लॻा हुआ कंप्लीट थियण में। त तुलसीदास चए थो तव्हांखे हिन में जेके कथाऊं मिलंदियूं शायदि ॿिए हंधि न मिलनि। जंहिं ये कथा सुनी नहीं होई, जन आचरज करे सुन कोई। अगर तव्हां हीअ कथा न ॿुधी अथव किथे, त हिन जो अर्थ इहो न समझिजो कि हीअ अधूरो ग्रंथ आहे। ॾाढा ईअं कंदा आहिनि, गुरु ग्रंथ जी वाणी सम्झ में न अचे न त चवनि इहो अशुद्ध वाणी आहे। त इहो ई समझिजो कि तव्हां न ॿुधी अथव, इहा आश्चर्य न कजो। तव्हां न ॿुधी अथव, इहो तव्हांजो अज्ञान आहे, तव्हांजी जानकारीअ में कमी आहे। कथा अलौकिक सुनहि जे ज्ञानी, नहीं आचरज करहि अस जानी। जेके ज्ञानी आहिनि न, तुलसीदास थो चए, उहे आश्चर्य कोन कंदा। ज्ञानी त सहर्ष स्वीकार कंदो कि बिल्कुलु ईअं थी सघे थो, ईअं थियो हूंदो। हीअ कथा जेका आहे अलौकिक कथा आहे। कथा अलौकिक सुनहि जे ज्ञानी, नहीं आचरज करहि अस जानी। राम कथा के मिति जग नाही। मित माना मर्यादा, तुम्हारी गत मित। मित माना सीमा, हद। परमात्मा जी कृपा जी का सीमा कान्हे, इहो असां हुन में चवंदा आहियूं, तुम्हारी गत मित। हिते तुलसीदास चए थो राम कथा जी का हद कान्हे, को स्टॉप कान्हे कि बस एतिरी राम कथा आहे। ही त ॾाढी वॾी आहे, शतकोटि आहे। नाना भांति राम अवतारा। राम जो केवल हिकु दफ़ो अवतार थोड़ी थियो आहे। हर कल्प में राम जो अलॻि अलॻि तरीक़े सां अवतार थींदो आहे। कल्प माना ब्रह्मा जो हिकु ॾींहुं, 4 अरब 32 करोड़ साल। एतिरे में 1000 चतुर्युग थी वेंदा आहिनि। त अनेक दफ़ा राम जनम वरितो आहे। ऐं वैज्ञानिक बि इहो ई था चवनि, हिन पृथ्वीअ जी उमिरि आहे 4 अरब, लॻभॻि 4 अरब साल। पोइ प्रलय थी वेंदी आहे हर कल्प खां पोइ। त हर कल्प में राम अवतार थियो आहे, हिकु दफ़ो न, अनेक दफ़ा। त उन हिसाब सां अनेक राम अवतार थिया आहिनि ऐं अनेक रामायणियूं बि आहिनि। रामायण 7 कोटि अपारा। त कोई हू न करे, कंफ्यूज न थिए। कल्प भेद हरिचरित सुहाए, भांति अनेक मुनीसन गाए। कल्प भेद जे अनुसार अलॻि अलॻि चरित्र थिया आहिनि भगवान जा। ऋषिन मुनिन उनखे अलॻि अलॻि तरीक़े सां ॻायो आहे हर युग में। त करियन संशय अस उर आनी, सुनीय कथा सादर रति मानी। त इन करे हृदय में को कंफ्यूजन न आणियो ऐं सादर कथा ॿुधो। सादर, आदर ॾेई करे, मन लॻाए करे, चित्त लॻाए करे। राम अनंत अनंत गुण अमित कथा विस्तार, सुन आचरज न मानी है जिनके विमल विचार। जंहिं माण्हूअ जा वीचार निर्मल हूंदा न, हर कंहिंजी सोच थींदी आहे, जंहिंजी सोच साफ़ हूंदी न, उहो
हिन कथा खे प्रेम सां ॿुधंदो, उहो ग्रहण कंदो वेंदो, ॾाढो ख़ुशि थींदो वेंदो। पर जंहिंजा वीचार दूषित हूंदा न, उहो संदेह कंदो, वो गलतियों कढंदो, वो खिलंदो भी, चवंदो ऐसा होता है क्या, तो ऐसा नहीं होता तो कैसा होता है। ये जेके चवंदा आहिनि न कि ये ऐसा नहीं होता है तो कैसा होता है, उन्हनि खां पुछूं त उहे कंहिं ॿिए जी पिया था उहो चमचागिरी कनि। हू पोइ उन्हनि ॾे निहारींदा जिन में श्रद्धा रखंदा आहिनि। कोई नास्तिक आ, कोई कम्युनिस्ट आ, कोई कुछ आ, हर कंहिंजो को न को आहे गुरु। कोई बुद्धिज्म आ, कोई कुछ, कोई विज्ञान खे ई मञींदो आ। माना हुनजो पंहिंजो कुछ भी कान्हे, त हू ॿिए ॾे निहारे करे पंहिंजी राय रखंदो। त हिन जो मतिलबु उनजा वीचार शुद्ध कान्हनि, निर्मल जंहिंजी मत आहे, जंहिंजा वीचार निर्मल आहिनि, सो ई हिन कथा जो आनंद वठी सघंदो। ऐ विधि सब संशय कर दूरी, सिर धर गुर पद पंकज धूरी, पुन सबहि बिनवऊं कर जोरी, करत कथा जंहिं लाग न खोरी। तुलसीदास पहिरीं सभिनी जी वंदना कई न, हींअर वरी तो वंदना करे, पर हीअ वंदना हाणे इन लाइ कान्हे कि डिस्टर्ब न कजो। वंदना इन लाइ आहे कि कृपा कयो मुंहिंजी कथा सुठे सां हले, सुठे सां लिखजे, मुंहिंजी कथा रचना में कोई दोष न अचे। पहिरीं वंदना हुई कि कथा शुरू करण ॾिजो, डिस्टर्ब न कजो। हाणे आ कि को दोष न अचे। पुन सबहि बिनवऊं कर जोरी, करत कथा जंहिं लाग न खोरी। सादर सिवह नाय अब माथा, बरनऊं बिसद राम गुण गाथा। चए भगवान शिव खे प्रणाम करे मां ये कथा भगवान जा गुण ॻाइण लिखण शुरू कयां थो। तारीख़ तो ॿुधाए तुलसीदास कि कॾहिं ही रामचरितमानस प्रकाशित थियो। संवत 1631, 1631 विक्रम संवत, 400 साल थी विया न। हींअर तो हले 2078, वधीक ही थी विया। करऊं कथा हर पद धर सीसा। मां भगवान के चरणन में सिर झुकाए कयां थो। नौमी भौम बार मधुबासा, अवधपुरी यह चरित प्रकाशा। नौमी तिथि आ, मंगलवार जो ॾींहुं आ। मधुमास मन वसंत जो महीनो आहे, चेत्र जो महीनो आहे, जंहिं ॾींहुं राम भगवान जो जन्म थियो हो। उहा ई तिथि, उहो ई महीनो, उहो ई सभु ॻाल्हियूं वरी अची आयूं हुयूं उन समय में 1631 संवत में। त तुलसीदास चए थो रामचरित मानस जो जन्म भी उन ॾींहुं थियो हो, जंहिं ॾींहुं रामनवमी थींदी आहे। उन ई ॾींहुं रामचरित मानस जो जन्म। जहि दिन राम जन्म श्रुति गावहीं, तीरथ सकल तहां चल आवहीं। केड़े हंद सरयू अवधपुरी यह चरित प्रकाशा। अयोध्या में तो राम जो जन्म भी अयोध्या में, रामचरित मानस जो जन्म भी अयोध्या में। ऐं मंगलवार जो ॾींहुं, पाण चवंदा आहियूं मंगल ॾींहुं शुभ कम न कजे, है न वार लाराइजनि, न शेविंग कजे, न नओं वॻो वठिजे, न नई चप्पल वठिजे। हे रामचरित मानस मंगलवार ॾींहुं प्रकाशित थियो आहे। त हाणे ॿुधायो, इन जो भी हिकु विज्ञान आहे शास्त्रनि जे हिसाब सां कि कहिड़े ॾींहं ते छा करणु खपे। ऐं उन में भी जे मान लो मंगलवार ॾींहुं कुछ हू न खाइणु खपे, नॉन वेज वग़ैरह, त उन में भी ईअं आहे कि ॾींहं जो खाइणु खपे या राति जो न खाइणु खपे। अधु ॾींहं भी विरहायल आहिनि। विस्पति ॾींहुं इहो पको कोन्हे, मां मिसाल थो ॾियांव।
कि कटिंग कराइणी आहे त ॾींहं जो कराए सघो था, राति जो न, राति जो कराए सघो था, ॾींहं जो न। त विधान त उहो अलॻि विषय आहे। पर जॾहिं रामायण जो प्रकाशन मंगल ॾींहुं थी वियो त पोइ त मंगल ख़राब कान्हे, मंगल मंगल आहे, हनुमान जो ॾींहुं आहे। चए थो उन ॾींहुं जंहिं ॾींहुं रामनवमी थींदी आहे न, अॼु बि चेट जे महीने में, त जेतिरा तीर्थ आहिनि न उहे हुते पहुचंदा आहिनि अयोध्या में, असांखे ॾिसण कोन ईंदा आहिनि, सूक्ष्म रूप सां हुते पहुचंदा आहिनि। तीर्थ ईंदा आहिनि त मनुष्य बि ईंदा आहिनि। तुलसीदास चए थो असुर बि पहुचंदा आहिनि हुते, असुर बि। असुर नाग खग नर मुनि देवा आए करहि रघुनायक सेवा। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। जन्म महोत्सव रचहि सुजाना, करहि राम कल कीरत गाना, करहि राम कल कीरत गाना। मज्जहि सजन वृंद बहु पावन सरजू नीर, जपहि राम धर ध्यान उर, सुंदर श्याम शरीर, सुंदर श्याम शरीर। तुलसीदास चए थो जॾहिं जॾहिं राम जन्म थींदो आहे, असुर नाग पक्षी मनुष्य देवताऊं ऐं मुनि महात्मा उते अची करे पहुचंदा आहिनि, सरयू नदीअ में सनानु कंदा आहिनि ऐं भगवान राम जे सुंदर श्याम शरीर जो ध्यानु कंदा आहिनि। इन सां छा फल मिलंदो आहे? तुलसीदास चए थो दरस परस मज्जन और पाना, हरई पाप कहे वेद पुराना। सरयू नदीअ जो केवल कोई दर्शन करे उन जो बि महात्म आहे, कोई पान करे जल पिए उन जो महात्म आहे, कोई सनानु करे उन जो बि महात्म आहे, उन जा पाप कटिजी था वञनि। छो त नदी ॾाढी उहा पवित्र आहे। नदी पुनीत अमित महिमा अति, कहे न सकई शारदा बिमल मती। शारदा भी उन जी महिमा ॻाए नथी सघे। हाणे जॾहिं इहे अखर ईंदा आहिनि कि सरस्वती भी कंहिंजी महिमा ॻाए नथी सघे त सोच में पइजी वेंदो आहे माण्हू। इन जो मतिलबु इहो आहे कि बखान न थी सघे। ॾिसो के माण्हू एतिरा एतिरा सुठा थी वेंदा आहिनि, हिकिड़ा सामान्य सुठा हूंदा आहिनि जिन जी तारीफ़ थींदी आहे, भाई हीअ सुठी माई आहे, हीअ ॾाढी सुठी आहे, भली आहे, पर हिकु सीमा अहिड़ी अची वेंदी आहे जो उन लाइ हाणे उन जी तारीफ़ बंदि थी वेंदी आहे। हाणे तारीफ़ नथा करे सघूं छो त हाणे तारीफ़ जे लाइ असां वटि शब्द कान्हनि। त उन अवस्था ते पहुची वेंदा आहिनि कुझु माण्हू जो हाणे उन्हनि जी तारीफ़ थोरी कबी आहे, तारीफ़ घटि पइजी वेंदी आहे, बसि उहो आहे। जीअं शेक्सपियर जो नालो फेमस आहे नाटकनि में, हू नाटक लिखंदो हो, त शेक्सपियर चवण ई काफ़ी आहे। उन लाइ कोई चवंदो आहे या छा त नाटक लिखंदो आहे, उनखे ज़रूरत ई कोन्हे इहो सभु चवण जी। सूर्य जे लाइ कोई चवंदो आहे छा
कि केॾी रोशनी थो ॾे पाण खे, केॾो प्रकाश थो ॾे, हुनखे ज़रूरत कान्हे, उहो उन खां मथे आहे। माण्हू पंहिंजे में आइंस्टीन थी वियो वैज्ञानिक, उन लाइ कोई चवंदो आइंस्टीन सुठो वैज्ञानिक हो, सुठो बढ़िया, इहो त उनखे चइबो आहे कि बढ़िया कंदो रहो, अॻिते वधंदे, जंहिंमें अञा कुझु गुंजाइश आहे कुझु करण जी जंहिंखे। त जीवन में अगरि तव्हांजी तारीफ़ नथी थिए सुठा हुअण खां पोइ बि, त समझिजो हाणे तव्हां उन स्तर ते पहुची चुका आहियो कि तव्हां पराए थी चुका आहियो, पर्याय उन शइ उन गुण जा, कि बस तव्हांजो कोई नालो खणे थो त ऑटोमेटिक तव्हांजो गुण अची वञे थो। ऐं उन्हनि जे लाइ थो चवां जेके सदगुणी आहिनि, कूड़ी तारीफ़ वारनि जी त ॻाल्हि छॾे ॾियो। कूड़ी तारीफ़ वारा त छोटी मोटी थोड़ी उछल कूद करे ऐं तारीफ़ पाए ख़ुशि थी वेंदा आहिनि, बस आज का तो डोज हो गया, आज थोड़ी तारीफ हो गई, चल अब कल कुछ और करेंगे। उहे त निम्न स्तर जा आहिनि। त ईअं अगरि सरस्वती बि तारीफ़ नथी करे सघे सरयू नदीअ जी, त इन जो मतिलबु इहो आहे कि उनजो स्तर मथे आहे सरयू नदीअ जो तीर्थराज प्रयाग बि उते वेंदो आहे, न त तीर्थराज प्रयाग केॾांहुं कोन वेंदो आहे, ईअं शास्त्रनि में ईंदो आहे, सभु उन वटि ईंदा आहिनि, प्रयागराज वटि सभु तीर्थ उते ईंदा आहिनि, हू केॾांहुं कोन वेंदो आहे। ऐं कथाऊं बि आहिनि कि उहो कोन वियो, ॾाढनि हंधि निमंत्रण उनखे मिलियो हो, कोन वियो, पर हिते ईंदो आहे जिते राम जनम थियो, तीर्थराज प्रयाग। त नदी पुनीत अमित महिमा अति, कह न सकई शारदा बिमल मती। वरी अयोध्या जी महिमा तो ॿुधाए तुलसीदास, राम धाम दा पुरी सुहावनी। राम धाम माना अयोध्या जेको आहे उहो सुहावनो आहे, लोक समस्त विदित अति पावनी। ही त लोक ऐं वेदन में प्रसिद्ध आहे, सभु लोकनि में प्रसिद्ध आहे, हीअ सभिनि खे ख़बर आहे अयोध्या जी महिमा। चार खान जग जीव अपारा, अवध तजे तन नहीं संसारा। चार खानियूं थींदियूं आहिनि न, अंडज जेरज सेतज उतभुज, चार जूणियूं। इन्हनि चइनिनि जूनियुनि मां कोई बि प्राणी अयोध्या में अगरि शरीर छॾे त वरी उहो जनम न वठंदो। पर कंफ्यूजन आहे कि हेॾा माण्हू अयोध्या में रहंदा आहिनि ऐं पाप बि कंदा आहिनि। ईअं त न समझिजो कि जेके काशी अयोध्या मथुरा में रहंदा आहिनि त उते कोई पाप न थींदा आहिनि, थींदा आहिनि, सभु माण्हू त हिक ई जहिड़ा आहिनि हर हंधि। उहे जेके पाप कंदा आहिनि उन्हनि खे उन्हनि जे कर्मनि जे अनुसार जूण मिलंदी आहे, कीट जी, कीड़े जी, जीव जी, जंत जी, काई बि, पर किथे मिलंदी आहे? अयोध्या में। वापसि अयोध्या में ई उन्हनि खे मिलंदी आहे ऐं पोइ अयोध्या में ई सरयू नदीअ में अची करे उन्हनि जी मुक्ति थींदी आहे। त कंहिं बि ॻाल्हि में शंका न कजो शास्त्रनि जी, असांखे सम्झ में न अचे त इहा असांजी जानकारी अधूरी आहे। त चार खान जग जीव अपारा, अवध तजे तन नहीं संसारा। सब विधि पुरी मनोहर जानी, सकल सिद्धि प्रद मंगल खानी। तुलसीदास चए थो मां हिन सुंदर कथा जो लिखण जो कम उते शुरू कयो अयोध्या में, छो त मां ॾिठो हीअ हर प्रकार सां मनोहर आहे ऐं सभु सिद्धियूं ॾियण वारी आहे ऐं कल्याण करण वारी आहे। सकल सिद्धि प्रद मंगल खानी। विमल कथा कर कीन अरंभा, सुनत न साहे काम मद दंभा। तुलसीदास चए थो कि हीअ कथा ॿुधण सां माण्हूअ जो दंभ नाश थींदो। दंभ सम्झंदा आहियो न,
अंदर कुछ ॿियो ॿाहिरि कुछ ॿियो, अंदर ग़रीबी ॿाहिरि अमीरी, अंदर अज्ञान ॿाहिरि ज्ञान। इनखे दंभ चइबो आहे, ॿाहिरीं ॿाहिरीं पैकिंग। कथा ॿुधण सां, रामचरितमानस जी कथा ॿुधण सां, छो त कथा दंभ सां लिखी कान वई आहे, पाखंड करे लिखी कान वई आहे, इन करे इहा उहो ई कथा ॻाए सघंदो ऐं ॿुधी सघंदो जंहिंखे दंभ कान्हे। उनजो अगरि कोई हूंदो बि त नाश थी वेंदसि इहो पाखंड, हीअ कथा ॿुधण सां। ॿियो मद, मद माना एटीट्यूड बि चइबो आहे मद, पर मद माना नशो, अहिड़ो नशो जो माण्हू पंहिंजो पाण खे सभु कुझु सम्झंदो हुजे, उहो बि नाश थी वेंदो। चङनि भलनि जो नशो लही वेंदो आहे कथा में। ऐं ॿियो काम, काम माना कामनाऊं, इच्छाऊं, ॾाढियूं सारियूं इच्छाऊं नष्ट रामचरितमानस जी कथा में। तॾहिं त ॾाढा माण्हू अचनि ई कान था कि यार कामना के लिए तो सत्संग में जाते हैं, यहाँ कामना नहीं होगी, पूरी उल्टा नष्ट हो जाएगी, तो नहीं जाना है। हाँ, नष्ट त थी वेंदी कामना, पर हिकु ॿियो आनंद मिलंदो। तुलसीदास चए थो विश्राम मिलंदो। रामचरितमानस एही नामा, नामकरण तो करे तुलसीदास, हिन जो नालो अथव श्री रामचरितमानस। सुनत श्रवण पाइए विश्रामा। ॿुधण सां, श्रवण करण सां तव्हांखे विश्राम मिलंदो। कॾहिं वेही करे सोचिजो विश्राम जी क़ीमत छा थींदी आहे, स्थिरता शांतीअ जी क़ीमत छा थींदी आहे। माण्हू खे एतिरो बि टाइम कान्हे कि वेही करे कॾहिं सोचे कि मां भॼ डुक छो पियो थो कयां, मां एॾी भॼ डुक, अशांती, चिल्ला चोट, विढ़ण झिड़ण, हाय हाय तौबा, हे हो, छाजे लाइ पियो थो कयां। मूंखे विश्राम खपे त मां विश्राम पाइण लाइ छो नथो प्रयास कयां। विश्राम वॾी शइ आहे, मन जो विश्राम, कि असांजो मन स्थिर थी वञे, किथे बीही रहे। हुन में तव्हांखे विश्राम कोन मिलंदो जिते तव्हांजूं कामनाऊं हूंदियूं। कामनाऊं कॾहिं वेहण ॾींदियूं आहिनि छा? ही खणी मां हू खणा, थी दिल जी चाहत नित नहीं। ही बणी मां हू बणा, थी दिल जी चाहत नित नहीं। पाए बीजे कुछ न पाया, शाम मां कक थी पवा। गाया? हाँ, हेॾी देर खां कुछ गायो भी कान्हे। हिन जी चाहत, हुन जी चाहत, दिल जी हीअ हालत तॾिस। हिन जी चाहत, हुन जी चाहत, दिल जी हीअ हालत तॾिस। नित नई भासे थी राहत, दिल जी हीअ हालत तॾिस। पाए भी जे कुछ न पाया, शाम पाए भी जे कुछ न पाया, रोई पवा याद तो खे तो करा, याद तो खे तो करा। जिंदगीअ जी राह में रोड़ी जॾहिं
नथी पर चढ़ी पहुँचण बजा जॾहिं किरी फटजी पवा याद तो के तो रामचरित मानस एही नामा सुनत श्रवण पाइए विश्रामा। श्रवण करण सां ॿुधण सां विश्राम मिलंदो। हिकु मिसाल थो ॾे तुलसीदास कि कीअं विश्राम मिलंदो। चए थो जीअं सम्झो हिकिड़ो हाथी आहे, झंगल में रहंदो आहे। उन झंगल में चारों तरफ़ बाहि लॻी वई। हाथी भॼण लॻो बचण लाइ। चारों तरफ़ बाहि तॾहिं लॻंदी आहे जॾहिं वण सुकी वेंदा आहिनि, माना गर्मीअ जो टाइम आहे। हाथी परेशान थी वियो, चारों तरफ़ बाहि, केॾांहुं वञा। पोइ भॼंदे भॼंदे उनखे हिकिड़ो तलाव, नंढड़ो तलाव नज़र अची वियो। हाथी उन में झोंप ॾिनो। हाणे तव्हां सोचो हाथीअ खे केॾी राहत मिली हूंदी। हाणे भली बाहि वधे चाहे बरंदी रहे, कुछ भी थिए, बाहि हिते कोन ईंदी, तालाब में कोन ईंदी, बल्कि शीतलता मिलंदी। मन कर विषय अनल बन जरई, होई सुखी जो एही सर परई। मन रूपी हाथी, असांजो मन जेको आहे सो भॼंदो आहे, ही बि चाहियां ही बि पायां, ही बि मिली वञे हू बि मिली वञे, पर ख़बर कान्हे कॾहिं बाहि अची वञे। संसार जी विपतूं, संकट, परेशानियूं। त जेको माण्हू फाथल आहे, मन जंहिंजो दुखी आहे, विषय मन जा उनखे अग्नीअ में जलाइनि था, उन लाइ रामचरित मानस हिकु सुठो सरोवर आहे। उहो हिन में पंहिंजो मन हिन में ॿोड़े छॾे, रामचरित मानस में टुॿी हणे, त उनखे शीतलता मिलंदी। टुॿी हणे मतिलब ॿुधे। रामचरित मानस मुनि भावन, ही रामचरित मानस जेके मुनि आहिनि उन्हनि खे मन खे वणंदो आहे, उन्हनि जो प्रिय आहे। मुनीअ जो अर्थ आहे मनन करण वारो। जेको माण्हू कथा ॿुधी करे, कननि सां ॿुधी करे, उन ते थोरो मनन थो करे न, उनखे कथा वणंदी। उहो ई उनखे कथा सुठी लॻंदी जेको ॿुधी करे उन ते वीचार कंदो, थोरो मन लॻाईंदो उन में। अगर मन ई न लॻाईंदो त हुनखे कथा कोन वणंदी। मुनीअ जो अर्थ ई आहे मनन करण वारो, मननशील। अॼु माण्हू मननशील घटिजी विया आहिनि, मनन करण वारा, सोचण वारा। हिते न, हिते त असांखे सुठो लॻंदो आहे श्रोता, ॿियनि हंधि माण्हू मन लॻाए कोन ॿुधंदो आहे, त कन त अञा दूर जी ॻाल्हि थी वई। हू केवल अखियुनि सां ॾिसण ईंदो आहे, सत्संग खे बि, कथा खे बि उहो ॾिसण ईंदो आहे कि केरु आयो केरु वियो। ऐं के अहिड़ा बि माण्हू हूंदा जेके अगरि असांजो ही ॾिसंदा हूंदा फेसबुक ते, त चवंदा यार सेम सेम तो होती है कथा, रोज सेम सेम। पोइ हुन खां पुछीस भाई सेम कीअं? चवंदा वही कपिड़े, वही टोपी, वही बाजा, वही तबला, वही तबले वाला। इन जे लाइ इहो सेम आहे, छो त हू कथा न को ॿुधनि पिया था, न को हुन ते कोई मनन पिया था कनि। कथा ॿुधण वञिबो आहे। जहिड़ीअ तरह कोरोना में माण्हुनि जी सूंघण जी शक्ति हली वई न,
तहिड़ी तरह हिन कलयुग में माण्हूअ जी ॿुधण जी शक्ति बि हली वई आहे। मां ईअं नोट कयो आहे, माण्हू ॿोड़ा थी चुका आहिनि। ॿुधंदा उते, कन खुली वेंदा उते जिते स्वार्थ जी ॻाल्हि अचे, तारीफ़ अचे, तारीफ़ ते या लोभ ॾिनो वञे, उते कन सक्रिय। बाक़ी कम जी ॻाल्हि, कथा जीअं असांजे कम जी आहे, इन खे ॿुधण में माण्हू ॿोड़ो, कन बंदि थो करे छॾे। त पहिरीं त शर्त इहा आहे, माण्हू ॿुधण सिखे। माण्हू ॿुधे घटि थो, ॿुधाए वधीक थो। ॿुधे, तंहिंखां पोइ मनन करे त उनखे कथा वणंदी। रामचरितमानस मुनि भावन, बिरचेऊ शंभु सुहावन पावन। भगवान शिव हिन मानस जी रचना कई आहे, पावन मानस जी रचना कई आहे। किथे रचना कयईं, कीअं कयईं, भगवान शिव त चङो टाइम पहिरीं इहा कथा हृदय में रखी हुई, पात्र न पियो मिले, ॿुधाए कंहिंखे। रची महस निज मानस राखा, पाए सुसमय सिवासन भाखा। शिवा माना पार्वती। भगवान शिव समय ॾिठई, अवसर ॾिठई, तॾहिं इहा कथा प्रगट कई ऐं पार्वतीअ खे ॿुधाई। ताते रामचरित मानस बर, धरियो नाम हीअं हेर हर्ष हर। तुलसीदास चए थो, इन करे असां हिन जो नालो रामचरित मानस रखियो आहे, छो त मानस माना मन मां निकतल, मानस शिव जे मन मां निकतल कथा। त्रिविध दोष दुख दारिद दावन, कली कुचाल कुली कलुष न सावन। हीअ जेका कथा आहे, 3 प्रकारनि जे दोषनि खे नाश कंदी, 3 प्रकारनि जे दुखनि खे ऐं दरिद्रता खे नाश कंदी। 3 प्रकार जा दोष मन वचन वाणीअ सां, 3 प्रकारनि जा दुख आदि व्याधि उपाधि ऐं दरिद्रता, मन जी दरिद्रता, भाव जी दरिद्रता, वाणीअ जी दरिद्रता, उन्हनि खे नाश कंदी। ऐं कलयुग में हिकु नओं को पैदा थियो आहे, कुचाल, षड्यंत्र, उन्हनि खे ई नाश करे छॾींदी हीअ राम कथा। ॿुधण, जेको ॿुधंदो उहो कंहिंजे षड्यंत्र में न फासंदो। हीअ कथा उनखे बचाए वठंदी। त तुलसीदास चए थो, धरियो नाम हीअं हेर हर्ष हर। भाई हिन जो नालो सुंदर रामचरित मानस रखियो आहे, छो त भगवान शिव जे मन मां निकिती आहे। उन ई कथा खे मां चवां थो, तव्हां सभु आदर पूर्वक ॿुधो। कहूं कथा सोई सुखद सुहाई, सादर सुनहो सुजन मन लाई। जस मानस जेहि विधि भयो, जग प्रचार जेहि हेतु। अब सोई कहूँ प्रसंग सब, सुमर उमा वृष केतु। सुमर उमा वृष केतु। चए थो, मां भगवान शिव ऐं पार्वतीअ खे वरी प्रणाम थो कयां, छो त उन जी कृपा सां ही रामचरित मानस ठहियो आहे ऐं प्रगट थियो आहे ऐं कथा जे रूप में लिखिजो आहे। मां उन्हनि खे प्रणाम थो कयां। उन भगवान शिव जे कृपा सां मूंखे सुमत मिली। तुलसीदास थो चए, शंभु प्रसाद सुमत हीअं हुलसी, जो रामचरित मानस कवि तुलसी।
भगवान शिव जी कृपा सां तुलसीदास रामचरित मानस जो कवि थी वियो। अहिड़ी सुमत मिली। सुमत भी ॾाढी क़ीमती शइ अथव। ये कीमती शयूं हितां ई तव्हांखे ॿुधण लाइ मिलंदियूं, जिन जे लाइ सच में कुझु उद्यम करणु खपे, जिन जे लाइ सच में सोचणु खपे। पहिरियों ॿुधोसीं विश्राम, ॿी क़ीमती शइ अथव सुमत, सुमति। बुद्धीअ खे बि सुमति चइबो आहे, प्रज्ञा खे बि सुमति चइबो आहे। सुमतीअ में सभु अची वियो। टैलेंट खे बि सुमति चइबो आहे। प्रतिभा, प्रतिभा उते ई हूंदी आहे जिते सुमत हूंदी आहे, सुठी मत। ऐं जिते सुठी मत हूंदी आहे न, उते श्रवण बि हूंदो आहे। जेको माण्हू ॿुधंदो आहे न, ध्यान सां ॿुधंदो आहे कंहिंजी ॻाल्हि, त सम्झो उन वटि सुमत ऑलरेडी आहे बि, ऐं उनजी सुमत अञा वधी वेंदी, ऐं उन सुमत सां प्रतिभा निखरजंदी। उन ई सुमत सां अॻिते हू नवां नवां वीचार अञा प्रगट कंदो। त श्रवण करण, वरी श्रवण करे उन ते मनन करण, वरी उन ते वीचार करण, इहे सभु हुन में ईंदा आहिनि सुमतीअ में। वीचार करण, वरी उनखे धारण करण, ऐं उन खां पहिरीं तर्क बि करण। जितां असां ॿुधूं था का ॻाल्हि, किथे डाउट आहे त उते प्रश्न पुछण, या चवण कि ईअं कीअं थो थी सघे, इहो सभु सुमत जो ई हिसो आहे। पोइ ॿुधी करे, मनन करे, धारण करे ऐं उन ते हलण, उनजी प्रतिभा निखरजंदी वेंदी आहे। इहो सभु थियो तुलसीदास सां। पर कंहिंजे कृपा सां? शिव शंभु प्रसाद। भगवान शिव जी कृपा सां उनखे बार बार थो चए त अचो पाण भगवान शिव खे यादि कयूं। शंभु प्रसाद सुमत। शंभु शिव जी कृपा सां सुमत मिली आहे, असांखे बि सुमत मिले। सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सुंदरं सुंदरं, सत्यं शिवं, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यं शिवं सत्य न जाना, सत्य न जाना, शिव को न माना, सुंदर ना पहचाना। दया करो प्रभु इनके मन पर, दया करो
राधा मोहन शरणम तुलसीदास चए थो उन शिव जी कृपा सां मूंखे सुमत मिली ऐं रामचरित मानस जो कवि थियण जो सौभाग्य मिलियो। हाणे नथो चए हिकु दफ़ो बि जेको पहिरीं पियो चए न भई मां दीन, मां मिसकीन, मां अज्ञानी, हाणे नथो चए, तव्हांजे हिसाब सां कोन हलंदो। हिनखे हिकु दफ़ो भरोसो थी वियो न, जेको मन में भगवान चई ॾिनईसि उहो ॿुधाई कोन खोले करे कि भगवान कीअं हुनखे हिंट ॾिनी। हिकु दफ़ो जो चई ॾिनईसि कि तुलसी तूं चिंता न कर, मां तोसां गॾु आहियां, तूं सही आहीं। उन खां पोइ हुनजो कॉन्फिडेंस वधी वियो आहे, जो पाण ई थो चए कि तुलसीदास कवि थी वियो हिन रामचरितमानस जो। त उहे भली उते ई बीठा हुजनि जेके सोचनि कि पहिरीं त हीअं पियो चए। ॾिसो, जेको माण्हू अगरि दीन थी करे पंहिंजा दोष ॿुधाईंदो बि आहे त सुठी ॻाल्हि आहे, पर अगरि जीवन भर दोष ई दोष ॿुधाईंदो रहे न त पोइ सम्झिजो कुझु गड़बड़ आहे। ही ॿिए सां जॾहिं अचे हिकु ई दोष ॿुधाए करे दीन थी ऐं हलियो वञे, पोइ सुधारे छो नथो? त माण्हूअ खे घुर्जे पंहिंजा दोष ॾिसे ऐं मञे बि, पोइ भगवान खे ॿाॾाए, भगवान दोष दूर कंदो, पोइ वरी घोषणा करे कि हाणे मुंहिंजे परमात्मा मुंहिंजी रक्षा कई आहे, मूं में कोई दोष कान्हे। इनखे त चइबो आहे परिवर्तन। त तुलसीदास पहिरीं पंहिंजा दोष ॿुधाया, उहो थी वियो। हाणे नथो ॿुधाए, हाणे चए थो रामचरित मानस कवि तुलसी। वरी बि चए थो कि अगरि तव्हांखे का ग़लती नज़र अचेव, मां त सोचे समझी लिखियो आहे, करे मनोहर मति अनुहारी, पंहिंजे बुद्धि अनुसार रामचरित मानस लिखियो आहे, पर तव्हांखे अगरि कुझु ग़लती नज़र अचे त सुधारे छॾिजो। सुजन सुचित सुन लेहु सुधारी। हाणे केरु सुधारींदो भाई? केरु आहे अहिड़ो मूर्ख? केरु ॿियो? जलेबियूं सुधारे सघनि थियूं, सुधारींदियूं कोन, बिगाड़ींदियूं। उहो बिगाड़े करे पंहिंजो नालो लिखी छॾींदियूं, उहो एतिरो ई करे थियूं सघनि। हीअ ऑलरेडी सुधरियल आहे, हिनजी हिकु अखर बि असां नथा फेरे सघूं। पर हुन चयो थी तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में न अचेव त हटाए न पढ़जो, ॿियो छा, सुधारे पढ़जो, हटाए करे पढ़जो। अहिड़ियूं आहिनि ॾाढियूं ॻाल्हियूं जेके को न को आक्षेप कंदो आहे तुलसीदास ते, कि हीअं छो चयईं, हूअं छो चयईं। सुमति भूमि। हाणे ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायो न, तुलसीदास मानसरोवर जो दर्शन कयो हो, पाण कोन कयो आहे। तुलसीदास चए थो उहो मानसरोवर मां ॾिसी आयो आहियां, हिकु सरोवर आहे ॾाढो सुंदर, उन हिमालय साइड आहे। उनजो जल स्वच्छ हूंदो आहे, साफ़ हूंदो आहे। उते हंस विहार कंदा आहिनि, बदकूं न, हंस। ऐं बगुला त उते हूंदा ई कोन्हनि।
उन जो जल मिठो हूंदो आहे। मानसरोवर जो जल बि पवंदो त समुंड मां ई आहे न। जेतिरा बि त पाणीअ जा स्त्रोत ॾिसो था न, उन जो मूल स्त्रोत अथव समुंड। चाहे तव्हां खूह जो पाणी पियो, चाहे बोरिंग जो पियो, चाहे तालाब जो, चाहे बिस्लेरीअ जो, इन पाणीअ जो जनमदाता अथव समुंड। पर समुंड कीअं ॾींदो आहे? बादलनि जे थ्रू। बादल सूर्य खां गर्मी वठी, पोइ तव्हां समुंड खां खारो पाणी वठी ऐं मिठो पाणी वसाईंदा आहिनि। किथे तालाब भरींदा आहिनि, किथे नदी, किथे कुझु। त मानसरोवर बि ईअं ई भरजंदो आहे बादलनि सां ई। त हाणे हिकु रूपक थो ठाहे तुलसीदास, चए थो मुंहिंजो रामचरितमानस को घटि मानसरोवर आहे छा? हर कंहिंखे इच्छा थींदी आहे न पंहिंजी शइ खे सुठो सम्झण जी। तुलसीदास हिकु लंबो रूपक ठाहियो आहे कि ही श्री रामचरितमानस, नालो त मानस आहे ई, त ही मानसरोवर बि आहे। त असां केवल जल्दी जल्दी पढ़ंदासीं, छो त जॾहिं असां मानसरोवर ई कोन ॾिठो आहे, मूल शइ कोन ॾिठी आहे, त असां हुनजो रूपक में छा आनंद वठी सघंदासीं? समय बि कान्हे। त समझी वठो तुलसीदास छा, कंहिंखे समुंड थो चए, कंहिंखे पाणी थो चए, कंहिंखे पक्षी थो चए, कंहिंखे वण थो चए, कंहिंखे हंस थो चए। हिकु सुंदर मानसरोवर हुन ठाहियो आहे। तुलसीदास चयो आहे ही मानस आहे, पर मानस सर बि आहे। सुमति भूमि थल हृदय अगाधु, वेद पुराण उदद घन साधु। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। पर शही राम सुजस बरबारी, मधुर मनोहर मंगलकारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। तुलसीदास चए थो हिन में जेका भूमि कहिड़ी आहे, पहिरीं उहा खणो। भूमि अखर बि तो यूज़ करे ऐं थल अखर बि तो यूज़ करे। समझो, कोई समझो सरोवर आहे, तालाब चौरस थींदो आहे सरोवर, त ॿ भूमियूं अथव। हिकु त हुन सरोवर जे अंदरि जेको आहे उनखे चयो अथई थल, उनजे अंदरि, पर हिकु ॿाहिरि बि त भूमि आहे। सरोवर जे ॿाहिरि बि हिकु भूमि आहे। पाणी कोई ईंदो हूंदो त हुन ॿाहिरां बि कॾहिं पाणी ईंदो आहे ऐं कुझु डायरेक्ट हुन में वेंदो आहे। त ॿ भूमियूं, हिकु हीअ पृथ्वी ऐं ॿी अंदरि जेका भूमि आहे थल। तुलसीदास चए थो जेका सुमत आहे हिन रामचरितमानस में, सुमत जंहिंजे बारे में ॿुधोसीं, सुठी मत, उहा भूमि आहे। उहा सुमत कंहिंजी? तुलसीदास जी। हिन रामचरितमानस रूपी सरोवर में भूमि आहे तुलसीदास जी सुमत, सुठी मत सां ई त प्रगट थियो। ऐं वरी जेका हुअ भूमि आहे सरोवर जे अंदरि जी, उहो आहे हृदय। हृदय कंहिंजो? ॿुधण वारे जो। जेको कथा ॿुधंदो, माना उहो ग्रहण कंदो इन कथा खे, त उहो अगाध जेका गहराईअ वारी भूमि आहे उहा हृदय। सुमत भूमि थल हृदय अगाधु। हाणे समुंड जेको आहे उहो आहे वेद पुराण। जेतिरा बि वेद पुराण आहिनि न, उहो समुंड आहिनि।
जीअं मां ॿुधायो न कि संसार में किथे बि पाणी आहे त समुंड जो ई पाणी आहे। ऐं ॿियो बि ॿुधायांव, हिन धरतीअ तां पाणीअ जी हिकु बूंद बि कॾहिं घटि कोन थी अथव। पाण केॾो पाणी पीतो आहे, घटि थोरी थियो आहे। समुंड जो पाणी ओतिरो जो ओतिरो ई। पर हर कंहिंखे लॻंदो आहे मैंने बिस्लेरी खरीदी, मैंने उसमें पानी पिया, मैंने वहां पिया। पाणी वापसि ओॾां ई पियो थो वञे समुंड ॾे ई, ऐं वरी उतां ई पियो थो अचे। तहिड़ीअ तरह हिन सॼे देश में, संसार में किथे बि सत्संग पियो थो थिए, चाहे ज्ञान जो सत्संग थो थिए, चाहे वाणीअ जो सत्संग, चाहे गुरु ग्रंथ साहिब जी वाणीअ ते सत्संग, चाहे कोई भी उपदेश भी पियो थो ॾे, चाहे कोई सेमिनार में कुझु हू पियो थो ॾे, मोटिवेशनल स्पीच, त इन्हनि सभिनी जो मूल अथव वेद पुराण। वेद ऐं पुराण ई ज्ञान जो मूल आहिनि। कोई भी किथे भी का भी ॻाल्हि ज्ञान जी चए थो त उहा किथां आई आहे? वेदनि मां ऐं पुराणनि मां। अहिड़ी काई ॻाल्हि माण्हू का नई कोन पियो थो चए जेका वेदनि पुराणनि में न हुजे। त उन्हनि वेदनि पुराणनि मां बादल केर आहिनि? साधु संत। साधु संतनि वेद पुराणनि मां सार कढियो, उहो जल, मिठो जल कढियो ऐं हिन रामायण में उन्हनि भरियो आहे। वेद पुराण उदधि घन साधु, घन माना बादल। बरसे राम सुजस बरबारी, मधुर मनोहर मंगलकारी। उन्हनि साधुनि संतनि राम गुण ॻाया आहिनि, राम यश ॻायो आहे। अलॻि अलॻि जॻह ते बादल अलॻि अलॻि जॻह ते वरसंदा आहिनि न, तीअं साधुनि संतनि राम यश, राम जा गुण अलॻि अलॻि जॻह ते ॻाए करे उते उते माण्हुनि खे मधुरता मनोहरता रूपी वर्षा कई आहे, मंगलकारी वर्षा कई आहे। ऐं राम यश माना सगुण लीला जो वर्णन। लीला सगुन जो कहीं बखानी, सोई स्वच्छता करई मनहानी। बादल जेॾी महिल मींहुं वसाईंदा आहिनि त ॾाढियूं जॻहियूं साफ़ करे छॾींदा आहिनि। कंहिंजे मकान ते धूल चढ़ियल हुजे उहो धोई छॾींदा आहिनि बादल, या ॿिए जॻहियूं बि वणनि ते धूल हुजे बादल धोई छॾींदा आहिनि। तीअं संत महात्माऊं राम यश ॿुधाए करे, सुंदर यश ॾेई करे माण्हूअ जे मन जी मलिनता साफ़ करे छॾींदा आहिनि। उहो ई आहे प्रेम भगति जो भरन न जाई, सोई मधुरता सुशीतलताई। बरसात पवंदी आहे त माण्हू प्रेम में भरिजी वेंदो आहे, पंहिंजो प्रियतम यादि ईंदो आहे। तीअं ई भगत खे भगवान यादि ईंदो आहे जॾहिं संत बरसात कंदा आहिनि। सो जल सुकृत सल हित होई, राम भगत जन जीवन सोई। राम जे भगत जे लाइ त उहो राम यश ई सभु कुझु आहे। अच्छा, बरसात पवंदी आहे त फसल बि सुठी थींदी आहे, त राम यश रूपी बरसात थी। अञा उहो बादल मानसरोवर में अचे पियो थो, उन खां पहिरीं रस्ते ते मींहुं वसाईंदो पियो थो अचे, त किथे फसल में बि वियो त धान माना अन्न थींदो आहे। भगत जे हृदय में भक्ति प्रगट थींदी आहे। मेधा मही गति सो जल पावन, सकल श्रवण मग चले उ सुहावन। वो पवित्र जल पृथ्वी ते किरंदो आहे त सुहावनो थी वेंदो आहे। तीअं रामचरित मानस कननि सां भीतर वेंदो आहे त बुद्धि शुद्ध थींदी आहे। त भरियो सुमानस सुथल थिराना, सुखद सीत रुचि चारू चिराना। हिन में रामचरित मानस में उहो जल भरियल आहे, राम यश, केवल राम राम राम, राम जूं लीलाऊं, राम जा गुण, सगुण लीलाऊं। ॾिसो, सगुण अखर अचे न, साकार भी अखर अचे त उन जा ॿ अर्थ अथव। हिकु त जेको सॼो संसार आहे न, इनखे भगवान जो रूप चयो वियो आहे, विश्व रूप। ऐं ॿियो जेको लीला अवतार वठी करे जेका लीला कई,
उहो उनजी पंहिंजी निज इच्छा सां थियो आहे। ही थोरो नंढो आहे रूप जेको लीला थो करे, ऐं विश्व रूप वॾो आहे, पर ॿई सगुन आहिनि। त उहो लीला वारो रूप ॿुधी करे ई उहो मानसरोवर भरिजी वेंदो आहे, हृदय में हृदय भरिजी वेंदो आहे। पोइ हुन मानसरोवर में 4 घाट आहिनि न, हुन मानसरोवर में हिन रामचरित मानस में 4 घाट आहिनि, माना चइनि ॼणनि जा संवाद आहिनि। पहिरियों आहे कोई बि खणो, याज्ञवल्क भरद्वाज हिक घाट ते वेठा आहिनि, ॿिए घाट ते शिव पार्वती आहिनि, टे ते कागभूसुंडी गरुड़ आहिनि, चौथे ते तुलसीदास पाण आहे। उहो असांखे पियो थो ॿुधाए, ऐं कोई न ॿुधे त उहो मन खे पियो थो ॿुधाए। चइनि प्रकारनि जे अगरि कंहिं सरोवर में 4 घाट हुजनि त उन्हनि जा नाला बि थींदा आहिनि, पूरब घाट, पश्चिम घाट, ऐं ॿिया नाला थींदा आहिनि, जीअं राजघाट। राजघाट जो मतिलबु आहे जिते विशेष माण्हू ई रुगो वञी सघंदो, केवल वॾो व्यक्ति। ईअं अथव घाट तीर्थनि ते कि राजघाट आहे, विशेष माण्हुनि जे लाइ, कोई मंत्री अचे उन लाइ। ॿियो थींदो आहे पंचायती घाट, उहो सभिनीनि जे लाइ, भई पंचायती आहे, आम माण्हू कोई बि वञी सघे थो। टियों थींदो आहे पन घाट, उहो केवल स्त्रियुनि जे लाइ, पुरुष हुते न वेंदा। पन घाट। ऐं हिकु थींदो आहे गऊ घाट, उनखे गऊ घाट इन करे कि उते सामान्य पशु बि वञी सघे थो पाणी पीअण। हिते अलॻि अलॻि व्याख्या कई वई आहे संतनि। कंहिं चयो आहे कि याज्ञवल्क ऐं भरद्वाज जो घाट पंचायती घाट आहे, तुलसीदास जो गऊ घाट आहे, शिव पार्वतीअ जो राजघाट आहे। त उहो उन ते त विस्तार वॾो थी सघे थो, पर सुठ सुंदर संवाद बर ब्रचे बुद्धि विचार, तेई ए पावन सुभग सर घाट मनोहर 4। भाई 4 घाट हिन में आहिनि। रामचरित मानस जी कथा शिव पार्वती खे ॿुधाई, पर उहा प्रसिद्ध हेठि पहुती कोन, उहा उते ई कैलाश ते ई बसि हलंदी रही। वरी गरुड़ कागभूसुंडी गरुड़ खे ॿुधाई, उहा बि ॾाढो परे, उहा बि कोन पहुती। भरद्वाज याज्ञवल्क जो संवाद अकेले में थियो, एकांत में, भीड़ में कोन थियो। माघ जो महीनो सॼो पूरो थियो, पोइ 2 ॼणा आश्रम में रुकिया, त उहो बि कंहिं ताईं कोन पहुतो। पर तुलसीदास वारो फैलिजी वियो। तुलसीदास जेको रामायण लिखियो भाषा में, हिंदीअ में, इहो प्रगट थी वियो। त तुलसीदास जो घाट ई असांजो घाट आहे, असां सभु उतां सनानु कंदासीं। उन घाट में 7 ॾाकणूं आहिनि, 7 सोपान। सप्त प्रबंध सुभग सोपाना, ज्ञान नयन निरखत मनमाना। तुलसीदास ॾाढो सुंदर वर्णन थो करे, बसि तव्हां चौपाइन में ॿुधी वठो कि उन घाट ते वण बि आहिनि, हंस बि आहिनि, बसि ॿुधी वठो। सप्त प्रबंध सुभग सोपाना, ज्ञान नयन निरखत मन माना। रघुपति महिमा अगुण अबाधा, बरनब सोई बरबारी अगाधा। राम सिय जस सलिल सुधासम, उपमा बीच विलास मनोरम। उरयन सघन चारु चौपाई, जुगत मंजू मन सीप सुहाई। छंद सोरठा सुंदर दोहा, सोई बहु रंग कमल कुल सोहा।
अर्थ अनूप स्वभाव सुभासा, सोई पराग मकरंद सुवासा। सुकृत पुंज मंजिल अलमाला, ज्ञान विराग विचार मराला। धुन अवरेव कवित गुण जाति, मीन मनोहर देवो भांति। अर्थ धर्म कामादिक चारी, कहब ज्ञान विज्ञान विचारी। नवरस जप तप जोग विरागा, ते सब जल चर चारु तरागा। सुकृति साधु नाम गुण गाना, ते विचित्र जल बेहग समाना। संत सभा चौं दिस अमराई, श्रद्धा ऋतु बसंत समगाई। संत सभा चौं दिस अमराई, श्रद्धा ऋतु बसंत समगाई। तुलसीदास वर्णन करे चए तो उन घाट जो कि उन घाट जी गहराई हूंदी आहे मान सरोवर घाट जी न सरोवर जी। त हिन रामचरित मानस जी एॾी गहराई अथव तव्हां सोचे बि नथा सघो। जहिड़ी तरह निर्गुण ब्रह्म जी गहराई आहे कि अंत न पातो आहे परमात्मा जो, तीअं रामचरित मानस में उहो निर्गुण ब्रह्म ई आहे जंहिंजो को अंत नथो पाए सघे। त ऐं हिन जो जेको जल आहे, हिन सरोवर जो जल आहे राम ऐं सीता जो यश। हिन में जेके उपमाऊं ॾिनियूं वयूं आहिनि भॻवान खे, उहे ई हिन जूं तरंगूं आहिनि। हिन में जेके चौपायूं आहिनि उहे ई कमल जा पत्ता हूंदा आहिनि सरोवर में, उहे ई आहिनि। ॿुधंदा वञिजो, दिमाग़ पोइ लॻाइजो। जेके हिन में छंद आहिनि, सोरठ आहिनि, दोहा आहिनि, उहे कमल जा गुल जेके खुलियल आहिनि, मथे पाणीअ खां मथे आहिनि, उहे आहिनि। उन्हनि जा अर्थ सुठा भाव, सुंदर भाषा आई पराग आहिनि। माना उन्हनि कमल जे गुल जी जेका पराग थींदा आहिनि अंदरि, उहे ई मकरंद सुगंध उहे आहिनि। हिन में जेके पुण्यनि जो वर्ण, पुण्यनि जो फल आहे रामचरित मानस, उहे ई भंवरा आहिनि। ज्ञान वैराग विचार हंस आहिनि। ज्ञान वैराग विचार हिन रामचरित मानस जा हंस आहिनि। कविता जी जेका ध्वनि आहे, कविता जा गुण इहे ई मछलियूं आहिनि। कविता बि मछलीअ वांगुरु थींदी आहे न, अलॻि अलॻि। हिन में धर्म अर्थ काम मोक्ष चारई ऐं ज्ञान विज्ञान जो विचार ऐं कविता जा नव रस, जप तप योग ऐं वैराग, इहे सभु मान सरोवर जा जलचर आहिनि जेके हुन में जीव रहंदा आहिनि अंदरि। हिन में साधुनि जेको गुणगान कयो आहे, सुठनि माण्हुनि जो वर्णन आहे हिन में, उहे ई जल पक्षीअ जे समान आहिनि। बदक वग़ैरह जेके जल में ई घुमंदा आहिनि पक्षी। हिन में जेके संतनि जूं सभाऊं थींदियूं आहिनि रामचरित मानस में, या रामचरित मानस जी कथा के संतनि जे विच में थिए, त उहो आहे मान सरोवर जे चारो तरफ़ बाग अंबनि जा, त उहे आहिनि। ऐं उन्हनि संतनि जी सभा रूपी अंबनि जे बागनि में जेका श्रद्धा आहे न, संतनि जी श्रद्धा आहे, उहा आहे बसंत ऋतु।
सभा चहुं दिसी अवराई, संत सभा चहुं दिसी अवराई। श्रद्धा ऋतु बसंत समगाई, श्रद्धा ऋतु बसंत समगाई। संत सभा चहुं दिसी अवराई। भगत निरूपण विविध विधाना, क्षमा दया दम लता बिताना। समझम नियम फूल फल ज्ञाना, हरि पद रति रस वेद बखाना। औरों कथा अनेक प्रसंगा, ते सुख पिक बहु बरन बिहंगा। ते सुख पिक बहु बरन बिहंगा। अॻिते तुलसीदास चए थो कि हिन में भक्तीअ जो निरूपण आहे। भक्तीअ जा अंग आहिनि क्षमा दया वग़ैरह, उहे लताऊं आहिनि, अंबनि जे बागनि जूं लताऊं। ऐं मन जो निग्रह यम नियम इहे सभु जेके आहिनि उहे फूल आहिनि। सरोवर जे ॿाहिरि जे बाग जी महिमा आहे। त रामायण जे ॿाहिरि जी महिमा आहे इहा, कि हिन जे चारो तरफ़ जेके ॿुधण वारा श्रोता आहिनि उन्हनि जे हृदय जा भाव उन सुंदर बगीचे खे सुंदर था बणाइनि। ईअं सम्झो ही रामचरितमानस हिकु सुंदर सरोवर आहे ऐं तव्हां हुनखे श्रवण करे रहिया आहियो, हृदय में प्रफुल्लित थी रहिया आहियो। तव्हांजे हृदय में भक्ति प्रगट थी थिए, क्षमा दया इहे भाव प्रगट था थियनि, त ही हिकु सुंदर बाग पियो थो ठहे। उन बाग में सुंदर वातावरण आहे, सदाई बसंत आहे। नानक तिना बसंत है, जिन घर वसिया कंत। जंहिंजे हृदय में परमात्मा वेठो आहे उते बसंत आहे। तुलसीदास चए थो कि हरि पद रति रस वेद बखाना। तव्हां केतिरा बि नियम कुझु बि कयो, उन्हनि जो फल इहो ई सम्झिजो कि भगवान जे चरणनि में प्रेम थिए ऐं रस अचे, राम रस अचे। आख़िरी में दोहो रखी करे पाण समाप्त था कयूं। पुलक बाटिका बाग बन, सुख सुबिहंग विहार। माली सुमन स्नेह जल, सींचत लोचन चार। सींचत लोचन चार। कथा में जेको उमंग अची वेंदो आहे कथा ॿुधी करे, उहो ई ॿिया नंढा नंढा वाटिकाऊं आहिनि, गुलनि नर्सरी आहिनि। उहे नर्सरी जेके जिन सां सुख थींदो आहे, उहो ई पक्षियुनि जो विहार आहे। निर्मल मन माली आहे, जेको प्रेम रूपी जल सां सुंदर नेत्रनि सां उन्हनि जी रखवाली कंदो आहे। इहो वक्ता रखवाली कंदो आहे रामचरितमानस रूपी बाग जी। त अहिड़ो सुंदर हिकु मान सरोवर आहे श्री रामचरितमानस, जेको असां ॿुधी रहिया आहियूं। ऐं धीरे धीरे कथा शिव जे चरित्र जे तरफ़ हली रही आहे। त अञा 21 तारीख़ आहे न सूमर खां रोज़ कथा थींदी। जेका सावण में कथा कंदा आहियूं सा हाणे हिन में ईंदी। त उहा असां जोड़ण जे लाइ इहो जल्दी जल्दी कयूं पिया था। पहिरीं सोचो कि भाई थी वेंदो एतिरो, पर अलाए छो इहा महिमा आहे, हिन जी गहराई आहे रामचरितमानस जी, कि हिक हिक अखर ते बीह सघिजे थो। तब जेको जो मिल गया उसे यादि रख। जेतिरो ॿुधण लाइ मिलियो, जीअं मिलियो, उन में ख़ुशि थियो। हिते सत्संग जी समाप्ति।